गुपचाणी खां अफ़सोसनाक ख़बर वाकिनियूं गुपचाणी वेझो 12 वरियनि जो नीगर रक्षा तां किरी फ़ौत थी वियो आहे। ॻोठ ख़ुदा बख़्श ब्रोही पासी 12 वरियनि जो अली हसन ब्रोही रक्षा तां किरी फ़ौत थी वियो आहे। रिक्शा तां किरी फ़ौत थियल नीगर जो मर्द घर पहुचण ते कोहराम अची वियो आहे। इंतिहाई अफ़सोसनाक ख़बर वाखे ॾियूं पिया। गुपचाणी वेझो 12 वरियनि जो नीगर रक्षा तां किरी फ़ौत थी वियो आहे। ॻोठ ख़ुदा बख़्श ब्रोही वासी 12 वरियनि जो अली हसन ब्रोही रक्षा तां किरी फ़ौत थी वियो आहे। अवांखे आगाह कयूं पिया रिक्शा तां किरी फ़ौत थियल नीगर जो मर्द घर पहुचण ते कोहराम अची वियो आहे। गुपचाणी वेझो 12 वरियनि जो नीगर रक्षा तां किरी फ़ौत थी वियो आहे। ख़ुदा बख़्श ब्रोही वासी 12 वरियनि जो अली हसन ब्रोही रक्षा तां किरी फ़ौत थी वियो।